जिम्मेदारियां उनकी जिम्मेदारी करना है। मान लो ऐ वफाकी हुकूमत महंगाई के लिए जेल को इमरान खान की हुकूमत महंगाई के लिए सिंध छड़े सारे पाकिस्तान के चाइनीज सूबन के तमाम बर्बाद कर दिया। मानव पेट्रोल बिजली के अजम के बर्बाद करने से मानव दवाओं की कीमत बढ़ने का पैसा कौन मानव तेरे में छो पटने में पानी खाने का पैसा कौन गरीब मानव वफाकी हुकूमत सूबाई हुकूमत सिंध के मानव जो है मुल्क के समूह सूबे के मानव जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। पाकिस्तान हिकिड़े अहिड़े रस्ते ते आहे जंहिंजी का बज़ार मंज़िल नज़र न पई अचे। बज़ार महसूस नथो थिए त हिकिड़े क़िस्म जे लुटींदड़नि खां बची ॿिए कहिड़े क़िस्म जे लुटींदड़नि खां फासलासीं। 12 सालनि खां सिंध में पीपुल्स पार्टी हुकूमत आहे। 13 साल थो हले। 2008 जे एंड खां छा आहे पाण हिन तव्हां जे घर में कोट गुलाम जो छा आहे। हिन मीरपुर ख़ासि डिवीजन में कंहिं यूनिवर्सिटी आहे सरकारी कान्हे। पर जंहिंजे कोयले खे लुटो थो वञे जंहिंजे अरबे रुपयनि में वसीलनि खे लुटो थो वञे उन घर में काई यूनिवर्सिटी आहे हिकिड़ो अची बिल्डिंग पूरी सॼी हिस्सा करे भॼनि था हिकिड़ी माई खे करे कंदा तो मोटरसाइकिल में हलाए सभु सरकार थी करे थो घर जूं लखे मायूं बचा बकरा वञनि हिकिड़ी माई खे करंदा बस में हलाए रस्म करे थी उमर कोन में को ॿार खे करंदा हिनखे फलाणे वसीले स्कॉलरशिप मिली आहे या हज़ार लखे ॿार ॿुधणा पवंदा। तंहिंजे करे हीअ हुकुमरान हिकिड़ी ॻाल्हि सम्झो हीअ हुकुमरान इहो इमरान खान हुजे नवाज़ शरीफ़ हुजे बिलावल हुजे आसिफ ज़रदारी हुजे इन्हनि जी लिस्ट में तव्हांजो नालो आहे कोन। तव्हांजो को ज़िक्र ई कोन्हे। तव्हां भले बाबा में बयान को कुझु था ॾियो असीं वयूं पाकिस्तान जा शहरी असांजी का वॾी ॿुधणा हूंदा पीपुल्स पार्टी वारा या पीटीआई उनमें वास्तो ई कोन्हे। जेके बड़े रंगू पार्टियूं जेके बड़े रंगू खलीफ़नि जूं दरगाहनि जूं पीरनि जूं अमीरनि जूं कबीरनि जूं जेके पार्टियूं उन्हनि जी एजेंडा में कमी आहे पाण ज़ोरी उन्हनि में पंहिंजी एजेंडा टुॿण जी कोशिशि ज़रूरु कयूं। कॾहिं वली साहब जी एमआरडी में उनखे टुॿण जी कोशिशि करे थो सिंध जी एजेंडा। कॾहिं वली साहब जी एपीटीएम में आवर वली साहब लंडन में वञी टुॿण जी कोशिशि कयूं था। कॾहिं पाण एआरजी में टुॿण जी कोशिशि कयूं था। कॾहिं पाण जीजीए में टुॿण जी कोशिशि कयूं था। कॾहिं पाण पूनम में टुॿण जी कोशिशि कयूं था। पर जेको ॿियो लश्कर वेठो आहे एमआरडी खां वठी ॿियनि इतिहादनि ताईं उनजो तव्हां सां को वास्तो ई कोन्हे। उनजी एजेंडा में उनजे इजलासनि में तव्हांजो ज़िक्र ई कोन्हे। इहो असीं आहियूं जो उन इतिहादनि में वञी अक़िदत जी ॻाल्हि हिन हींअर जो वसंत में चूंडूं थियूं उनमें सिंध जे हिंदुनि क्रिश्चननि ऐं अक़िदतनि खे हक़ ॾिना वञनि उन्हनि जूं ज़ोरी शादियूं न कयूं वञनि उहो विकिरो ऐं उहो लुटो उहो हिन फ़क़ीर आया वकील पली खे दाख़िल कयो ॿिए कंहिं कोन कयो। सिंध जे औरतुनि जे लाइ असीं था ॻाल्हायूं मिलत लाइ असीं था निकिरूं नारा रंग लाइ असीं था निकिरूं इहो केरु असांखां सवाइ दुआई असांखां सवाइ क़ौमी अवामी तहरीक खां सवाइ पाकिस्तान में जो छा आहे पार्टियूं लॻाई आहिनि पार्टियूं खोड़ उन पार्टियुनि में तव्हां सां तालुक़ु कहिड़ो आहे। हिकिड़ियूं पार्टियुनि जेके चवंदियूं सभु कमु भॻो इमरान खान थो करे या सभु ख़राबु वञी ॾिसो सिंध में बि पार्टियूं जेके चवंदियूं सभु सुठा कम इमरान खान थो करे बाक़ी पीपुल्स पार्टी जो नंबर आहे सभु बेकार इमरान खान थो नवाज़ शरीफ़ थो करे ज़रदारी साहब थो करे मरियम नवाज़ साहब मतिलबु सभु इमरान साहब ॿियूं वरी पार्टियूं लॻियूं जेके चवंदियूं इमरान खान सिंध खे तबाह करे खाई वियो आहे बाक़ी ज़रदारी साहब सोन आहे नवाज़ शरीफ़ साहब सोन आहे इमरान खान सिंध खे तबाह करे वियो आहे। माना को अहिड़ो माण्हू कोन कंदो माण्हू साधुनि सां संभू करे पंहिंजनि सां पूरो न वञे ॻाल्हि करे अलाह वञे ॻाल्हि करे इंसाफ़ वञे। सिंध में कहिड़ी पार्टी आहे कहिड़ो अदीब आहे अदीब शाइर कलामकार ॾिसो जिन खे 20 लख पघार मिले थी जेके ज़रदारी साहब जे पेरोल कनि उहे तव्हांखे लिखंदा नज़र ईंदा सोशल मीडिया ते फेसबुक ते सभिनी लिखंदा आहिनि तबाह करे छॾींदा आहिनि का ॻाल्हि कोन कंदा त ज़रदारी साहब छा कयो। ॿिया तव्हांखे नज़र ईंदा जेके चवंदा त ज़रदारी साहब तबाह करे छॾियो आहे मर्कज़ में सभु ज़बरदस्त कंदो तव्हांखे को अहिड़ो पाकिस्तान
जेका करे कोई भाई हींअर ग़लति हो तव्हां आगे में जेके वेठा नवाज़ शरीफ़ वारा उन्हनि कुझु कोन कयो उन खां आगे में जेके वेठा बेलवी जी हुकूमत में उन्हनि कुझु कोन कयो सिंध जे मज़लूम माण्हुनि खे कुझु कोन कयो आहे केरु कोन कयो छाकाणि त उहे किथां न किथां वञी पघार चालू पघार वारो माण्हू कीअं मिलंदो पघार वारो लेखक कीअं मिलंदो पघार जेकॾहिं आउं अयाज़ लतीफ़ पलीदो मूं वटि को ठीको हुजे जेको मूंखे ज़रदारी साहब ॾिनो को रोड पुछंदो हुजे के एनजीओ में मूं पंहिंजो पुटु रखायो हुजे ज़रदारी साहब खे चई का मूंखे असाइनमेंट मिलंदी हुजे को इमरान ख़ान ज़रिए मूंखे को रेलवे में ठीको हुजे को कराची पोर्ट ट्रस्ट में ठीको हुजे को इमरान ख़ान साहब ज़रिए मूंखे यूटिलिटी कॉर्पोरेशन वफ़ाक़ी इदारो आहे उन में को फ़ाइदो हुजे मूंखे एफआईओ में ऑफिसर रखायो हुजे त इमरान ख़ान त कोन ॻाल्हाईंदुसि छाकाणि मुंहिंजे पुरुष ते पेर रखंदो जेकॾहिं आउं हुन वटि दिलि न करे आहियां मुंहिंजो हथु खणी आहे त कोन ॻाल्हाए सघंदुसि तव्हां ॾिसो था सिंध जा कलमकार 20 लख खंडर पघार उहे तारीफ़ कंदी कंदा उहे उन्हनि जी तारीफ़ कंदा जेके या पीपुल्स पार्टी वारा हूंदा या पीपुल्स पार्टी जे पेरोल ते भत्ता खोर ॾोहारी किरंदड़ सिंध लुटींदड़ धाड़ेल सिंध जे मसइलनि खे खाईंदड़ कातल किरंदड़ ऐं कब्ज़ा माफ़िया हूंदा उन्हनि तारीफ़ कंदा छो ख़बर आहे त इहा पूरी तरह ज़रदारी सां त जेको ज़रदारी साहब सां मिलियल हूंदो उहो भले ॿी पार्टी जो हुजे सिंध जो नेताओ अदीब कलमकार दानिशवर वकील डॉक्टर उन्हनि तारीफ़ कंदो ख़बर आहे त अयाज़ लतीफ़ पलीदो हिन ॿिन्ही जे ख़िलाफ़ आहे ख़बर अथनि त क़ौमी अवामी तहरीक नाक़िद समूरनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ आहे तंहिंजे करे हिननि जी चङी ॻाल्हि तारीफ़ कबी त असांजो मालिक रंज थी पियो उहो कोन पुछंदा तंहिंजे करे सिंधियो सिंधियाणी तरीक़ी भेनरो तव्हां सां गॾु शिकायत आहे तव्हां ॿ टे महीना सरकार सोचियो वरी ॿ टे महीना गुम थी वञो सियासत मुसलसल जो पूरो नालो सियासत मुसलसल मैदान में रहण जो नालो ऐं ॿियो त हिकिड़ी अहिड़ी तरबियत कयो माण्हुनि खे त माण्हू स्टेज जा भुखिया न हुजनि तकरीर मूं कई कोन कई शहर मूंखे पढ़ायो मूंखे नज़म कोन पढ़ायो मूंखे अनाउंसमेंट कोन करणु ॾिनो इहो मर्ज़ आहे सिंध में इहो मर्ज़ आहे बुख आहे हवस आहे तलब आहे स्टेज ते वेहण जी अॻियां वञण जी पीछी कढण जी वॾा वॾा माण्हू सुञा नरेंद्र नवाज़ साहब आहे बिलावल साहब या ॻाल्हाईंदो आहे इमरान ख़ान साहब 5-7 महीने पोयां पीछी कढी वेंदा आहिनि त जेको जियो ते या ईरान ते या समा ते या किथे न्यूज़ हलंदी त पोयां मां बीठो हुजां इहा सिंध में पिक्चर आहे सिंध में पाकिस्तान में पिक्चर आहे ऐं स्टेज ते वेठो कोन वेठो मूं तकरीर कई मूंखां तकरीर कोन करायो मुंहिंजो कार्ड में नालो कोन्हे मुंहिंजो बैनर ते नालो कोन्हे मूंखे कोन मुंहिंजो नालो कोन खयो बाबा नाला किथे थो पुछे तव्हांजी सिंध तबाही थिए वतन वञे पियो तव्हांजे माण्हुनि खे चिचराए चड़पाए मारियो पियो कॾहिं नाला न लॻा पियो मुंहिंजो नालो आयो मुंहिंजो नालो कमु कंदो नालो पाणे थींदो कई मैदान में निकिरंदो नालो पाणे थींदो कई मुक़ाबलो कंदो नालो पाणे थींदो कई तारीफ़ समाजी मुक़ाबलो शुरू कयो तंहिंजे करे ही जेके पैसनि ते हलंदड़ पार्टियूं उहे वफ़ाक़ जे पैसनि ते हलनि सूबे जे पैसनि ते हलनि सेठनि जे पैसनि ते हलनि सेठ वॾो मोकिले महीनो कारी पेट खणी अचे सेठ जे पघार ते मूं रस्ते में चयो पियो मूं चयो पियो असांजा दोस्त प्रोग्राम रखनि था त जेको माण्हू प्रोग्राम रखे थो जंहिं ज़िले में ऐं जेका लीडर लॻी उहो हटो वञे ख़र्च पैसा स्टेज मानी आउट हाल छना बंदोबस्त ऐं ॿियूं पार्टियूं पघार मिलंदड़ उहे ॻोल्हे प्रोग्राम रखाईंदा आहिनि छाकाणि त प्रोग्राम नाले में 5 लख ॿिया वठंदा आहिनि तव्हांखे सम्झण जा लख ॿिया वठंदा आहिनि फैशन खां अरबनि खां पोइ 8,000 जा कार्ड छपाए ॿिया ॿिया खाई वेंदा आहिनि हुननि जी त लाटरी खुले थी त प्रोग्राम रखूं न को प्रोग्राम रखूं त बसूं भरे 5-10 लख खां मथां मालिकनि खां वठूं हुननि जो गुज़र सफ़र आहे हुननि जो धंधो आहे बाबा हू धंधो था कनि उन्हनि धंधो खे छॾियो तव्हां सिंध जी ॻाल्हि कयो तव्हां सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कयो हीउ सिंध जो ही ज़िलो आहे ही ग़ुलामनि में ठोकरी जो ज़िलो जेको सॼी ज़िंदगी जुड़ियो हक़ ख़ातिर ज़ुल्म जे ख़िलाफ़ अॼु न शहर जी हाल फोटा ॾिसो केॾा लॻा पिया शहर में तो पैमा फ्लैक्स ते फोटा कहिड़ा माण्हुनि जा तव्हांजे कोट ग़ुलामनि में फोटा केॾा लॻल जिन सिंध खे लुटियो आहे
जिन सिंध के खातो उन्हनि जा वॾा वॾा तस्वीरूं पहिरियां फ्लेक्स लॻा पिया गुलाम मोहम्मद भोटी खे त माण्हू सुञाणे थो नए नस्ल जे माण्हुनि खां पुछो गुलाम मोहम्मद भोटी केरु आहे ख़बर ई कान्हे उन्हें ख़बर ई कान्हे हैदराबाद जदोई केरु आहे उन्हनि खे ख़बर ई कान्हे शेख अब्दुल मजीद सिंधी केरु आहे तंहिंजे करे सिंध खे जेके सिंध जो मिडिल क्लास आहे लोअर मिडिल क्लास उहो मैदान में न निकिरंदो सिंध जा हक़ीक़ी नौजवान न निकिरंदा सिंध तरक़ी कोन कंदी ऐं जेका ॿियो थियो तव्हां शाह लतीफ़ जो रूप पाण में पैदा कयो शाह लतीफ़ दुल दरिया खान शेख आवाज़ होसू सीधी दुल सुमरो हेमू कालानी रूप लोकोली सजल सरमस इन्हनि जो जज़्बो पढ़ो किताब पढ़ो सिखो सिंधी औरत जेका पढ़ियल लिखियल आहे जेका 5 दर्जा पढ़ी आहे उहा इहो जवाब ॾियणु छॾे थी हाणे त मूंखे कमु आहे मुड़ुसु नथो छॾे भाउ नथो छॾे नंढड़ा ॿार आहिनि कोर्ट घुमणो आहे मां बाप कोर्ट थी कोर्ट दुनिया में सभु मायूं पियूं रखी दुनिया में 5 अरब मायूं कोर्ट ते रखे मरी वई वरी ॿियूं 5 अरब मरी वई वरी 5 अरब ॿिया मरी विया कोर्ट रखे कोर्ट न ज़रूरी आहे कोर्ट ज़रूरत है कोर्ट नौकरी करणु ज़रूरी आहे सभु मर्द नौकरी कनि था पर नौकरी सां गॾु क़ौमी कम बि कनि था मैदान में निकिरनि था मैदान में निकिरी जदोजहद कनि था हवा हवा ख़र्च कनि था मकी रो मरण की रुगो रोज रागो मसला घर जो कम है लतीफ़ साईं चयो मकी रो मरण की हंजू हक महा सॼे रोज़गार सिंधी औरत जो रोज़गार में पए मकी रो न रो रोण न रो मकी रो मरण की हंजू हक महा तोता बंद बिदा थो पेनू नेई मां पहुंचे में पोहा सुखी संभाल ने पड़ी बने अभी मकसद के पहुंचनी है जेकर तू मैदान में निकली होनी है जेकर तू रास्ते पे साबित कदम भी दी रही है चैलेंजेस से कबूल करो मुकाबला जरूरी है मां तो बाप के बचन में मुकाबला सके नहीं आओ देखो हो गया पर मां और पर पीए मुझे मां और मुझे पीए मुझे मुकाबला करना सिखाओ मुझे बाहर के दोस्त यार मुझे करो मुझे मां की कभी के मां और पीए थायो से मेरे बचन के से करे मुकाबला करन से जदो जदो वो पढ़ो है द चैलेंजेस अब बुधाई में देखो द चैलेंजेस बाबा रास्तों को ने रोजगार को ने मसला को ने सामान को ने मोटरसाइकिल खराब थी हुई है कैमरा को ने मोबाइल में बैलेंस को ने पैसा को ने आप किया जा भाड़ो को बस निकली हुई ये सब वहां छड़ो सिंधियो ये हम छड़ो पर ये बंद किया जा भाड़ो को ने दोस्तन साथ को नो जो कदर को ने हम छड़ो उठ वेली ओठवार वेली ससुई मने पे पुनमनी गुलामी पुनु भलियो पुनु ये भलियो ये करे हम सब भलियो ने कि वो मैर चले भलियो ने चली न्याणी के न्याणी खुदकशी करे न्याणी खुदकशी करेगी वो अपना खुश को घर में मगन में बैठवा तो मुझे लोग कोने वो न्याणी बेचारे भागी उन्हें जमाने में पुनु एड़ो ही मुसलमान हो कबर में भलियो मैं आप जरा करे पास में जो राता हो गई अच्छे पानी में सोनी गिरी बिहार पानी में थोड़ा करीब प्रारंभ हो सकते मुर्सी करेगा बिहार परे एक बार पता बिठो परे बार भी क्या क्या नहीं जानी जानी शाबाश 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 जानी मैं आप सपोर्ट करे पाया लगो बिठो पुनु भलियो कम में मेरा थोड़ी थी मैं कुछ चाह दे बाहर खाने लगा पुनु के वो ससुई उठ वेली ओठार वेली वेली खेड़न दे चौथो वेली वाक जे लचा पुण्य दे पेरन का निशान हवा आहे पुण्य के के बोले पेरन का निशान आहे नहीं को उठ दुश्मनन ओठार दुश्मनन देर दुश्मनन पर निशान आई को उठ वेली ओठार वेली वेली खेड़न दे चौथो वेली वाओ जे लचा पुण्य पे लतीफ़ सही है ऐं पंजो वेली
थियो जे कुलई हवेली छाऊं वेली छपर थियो जबल छाऊं वेली छपर थियो जे सवा कयान शेर जबल रास्ता इंगिल विगिल आदा मुद्दा सुदा इनी को खबर ही कानी पे हिता चढ़ के छाऊं वेली छपर थियो जे सवा कयान शेर सतो वेली चंद थियो जो खिड़ो न वही है चंद अगले खिड़े को जो रोशनी थे सच लई हो सासुई सा आशा तो दसो पेर उड़ाड़ा तमा मायू मरदो तमा जिंदगी में चले एड़ो को चैलेंज कबूल करा तमारे यही भेलो को मसला दिया कानी काम मिली बारो को ने फरण को जो मुसको तो चले अमा को चले नंडो बारा बार धनिया बार मानी खानिया पुठी बीमारा चाचो अस्पताल दाखला ससुई सोचो उठवेली ओठार वेली वेली थियणम देर चौथो वेली वावो जे लट्या पुनो बेर पंचो वेली केको पंचो वेली सिज थियो जे उलही की अवेर छो वेली छपर थियो जे सवा कयान शेर सतो वेली चंद थियो जो थियो न वली वेर तब वाहेरे की वेर और छुलू में छपर तब सबनी मुखालफतन के बावजूद तब वाहेरे की वेर और छुलू में छपरे और चढ़ाऊ पे गया जबलन के केनिमल वाहेरे की वेर तेरे पखी आखिर में मोटन था जड़े ऊंचे आए चंद खिड़ो कोने सिद्ध लई चुका ओरी मना घर कौन थी लिया ओरी मना शिकस्त कौन थी कबीला ओरी मना मैदान में ओरी मना अटैक पे गया जबल पे ओरी मना जबल पे मुझे चढ़ाई है और जबल सा मुकाबला कई करना है मैदान में और पुछते कौन थी हटा मुनकर है नकीर थे जड़े मिठाई मरे पे ससुई मरे पे बल्कि मरी चुकी है ऐ मलाकान रूह वक्त करना कापोए हालाल करना मुनकर है नकीर थे जड़े मिठाई तपान तो जमाए पान एक पान पान अल्लाह के सर्व तरफ से पान एक पान है जमाए जड़े मरण मिठाई बचे तपान के कम पान बाबा कम आलू को करते प्रभु तो शायद काफरानी पान को नेक कोई कहते करे मुनकर है नकीर के जड़े मिठाई अग्या उठी दिन था पुनु पूछा उन्हें का पूछा लिखे पुनु जी मुनकर है नकीर के जड़े मिठाई अग्या उठी उनका पुनु पूछाई अदा इताई तो व्यवसाय सजन तो मुझे सजन तक कौन लगे वाला का सजन ना यो जब को पहले मतलब लाए पहले सिद्ध लाए अब अकेला दिया से फराना दिया से मानो कोंदा साथ में इलेक्शन कोंदा करूं पानु बलेरन से बलेरन के तो पीछे बलेरन के केर को ठुकराने बलेरन के इख्तियार में गाना का कोई के ठुकराने ना क्या करे वजीरन के बलेरन के हुक्मरान के सेठन के अरबपतिन के इख्तियार में पाए जन कपो को ठुकराना ला प्यार कोने को हाथ देने ला हियर देखो तुम्हें थोड़ी घनी सेक्सी करना जाए तो वरे को हरा भी हुआ ए जो को गाड़ी मारी ना हुआ तो तभी सब लोड पाए वो जो हाड़े मसीह उन गाड़ी दा वो जब फिको जो शादी में जो बसा लागे में वजीरो तो थुकू ने वो तो कुछड़ो करो बे नंबर लाइन में बैठो हुआ आगे आओ नौ वजीर बैठो तमाम नए वजीर ले कोई उन कोई रास्ते को पर हैदराबाद का कोई वजीर कौन हो पानी याद है मेरे साथ कलीग में वजीर कौन हो शम्सुल उलमा अलामा दाऊद को वजीर कौन हो और जो सीधी है दूल्हे बड़ा खान वजीर कौन हुआ अनाब जिंदा ताकेला खिलासी केर नथो पूछे मानू चमन अच्छा संध्याणी हदीस न समझ सुभाने चाहे रैम सारा नको संध्याणी तरीका हदीस अभी मंता का माननी चाहिए आओ जिंदगी रंग गुजारे बस दीदी जरना बोलो चाहे सब पंजू पंजू सियासी लीडर्स वो चमन असे हदायासी असा
जिंदगी गुजारी कुछ कोन थियो सिंध जा माण्हू सुजाग थियनि कोन था सिंध में तब्दीली अञा अचे ई कोन सो वॉट भले न अचे तब्दीली भले देर करे मां जो पेट में ॿार रखण में इन सां वास्तो हूंदो आहे छा त ही जेको ॿार मुंहिंजे कुख में आहे इहो ऑफिसर थींदो या कोन थींदो इहो वॾो थींदो कोन थींदो इहो जवान थींदो कोन थींदो इनखे नौकिरी मिलंदी कान मां चवंदी आहे ही मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे ही मुंहिंजो रक्त आहे ही मुंहिंजो सत आहे ही मुंहिंजो साह आहे इहो मुंहिंजे कुख में आहे ऐं हुनखे जनम ॾींदसि उन लाइ सभु तकलीफ़ूं खणंदसि छाकाणि त मुंहिंजो बचो आहे त केरु पुछे न पुछे कांधी कंग थियास सोनी मरी वही है तभी चलो ना फलाने के काफले में इतना मानू आया फलाने के जनाजे में इतना मानू आया फलाने जो वरी शादी में काजे में इतना हाने जैन जमाने में सोनी हुई उन जमाने में भी हजारे और लखे औरतों जो उनकी शादी थी हुई उनकी शादी में गीच गाया जाऊंगा हदो भद्रतो वो गीच क्या होगा लाओ क्यों जो उन्हें बेचारे जिंदगी जो मौजू मारे हुई बाहर जावा उन्हें दादी नानू सोनी तो वही मरी वो तमारे ख्याल में सोनी तो थी वही नाकाम ठिकाना मरी वही उन्होंने मायन जागी चत्या शादी क्यों पोटा पोटा डोटा जावन वो तो उन्होंने कहते के गाती कोन वो एक किरोड़े मायू के शादी जन गीच गायन लाव मदन भत खादन उन्होंने कहते के पूछे ही कोन तो जेका सोनी नाकाम थी वही वो सोनी हजारन सालन की जेका नाकाम थी वही जेका मंजिल कोन मिली कांधी कंग थियास गांधी मानू कोन सोनी वहे पई लाश वहे पियो लाश दरिया में वहे पियो गांधी थियण लॻे रही कोन पाणीअ जो वहिकिरो गांधी कंग थिया कंग कंग पखी उहे जे गांधी थिया सोनीअ जे लाश में गांधी कंग थिया वहण जनाज़ो सुहिणो जेको वहिकिरो वहे पियो उहो जनाज़ो मंज़र ॾिसो सोनी वञे पई बिहार खबरूं वबरूं करे सो डॉक्टर नंदड़ पटे मुंहिंजो नंदड़ कदे बिहार वञी घर में सोनी वही ॿुधी बिहार को वञी बिहार फूक ॾेई उहे घर वञी वञनि छोकिरियुनि जी ज़िंदगी तबाह करे बिहार ऐं पुनू ऐं राणा वञनि भॼी इहे जा गुम खेत बि पंहिंजे घर वेठो माण्हुनि में मुक़ाबिलो कयो इहे लतीफ़ साईं तॾहिं त औरतुनि खे लीडर कयो मर्द खबरूं करे घणो करे भॼी वेंदो आहे मर्द शादी करे भॼी वेंदो आहे 9 महीना बच्चे खे पेट में मां रखंदी आहे उनके तंजण उनके आठण उनके पालण उन सॼी रात जागण उन लाइ ओजारा करण उन लाइ सॼी रात तकलीफ़ूं करण उहा मां हूंदी आहे मुड़ुस भॼी वेंदो शादी करे माई पेट नथी माई ॿार जाओ मुड़ुस भॼी बीहंदो केरु आहे कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी पघा जे ॿेटनि जा कुल्हा तिन ॾिनास जेके बग पखी हुआ जनाज़े में केरु सोणीअ जे हिकिड़ा कंग ऐं ॿिए पघा पख कांधी कंग थियास वहण जनाज़ो सुहिणी पघा जे ॿेटनि जा कुल्हा तिन ॾिनास जॾहिं अखियूं बल्क ॾिठास तो मन काठो लिहा जॾहिं मलाइकनि खे सोनी ईंदे ॾिठो आहे लाश तॾहिं हुनजो मन लिहा तॾहिं हुनजी कमिटमेंट मेहार आहे हुनजो वास्तो ई कोन्हे त केरु आहे जनाज़े में केरु आयो केरु न आयो वाठ आहे वतन खे ॾिसो त सही तवी हुन लतीफ़ जे सरज़मीन मूंखे वारो मिलियो कोन मिलियो ऐं सदर थियसि कान थियसि मूं तकलीफ़ कई कान कई मुंहिंजो भाड़ो आहे कोन्हे मुंहिंजो कार्ड में बैलेंस आहे कोन्हे मूंखे मुड़ुस कोन छॾियो इहे ख़बरूं कहिड़ी ॻाल्हि अॼु खां हज़ार साल अॻु ख़बरूं ॿुधो ऐं पंहिंजे हिन दौर जे सिंध जूं ख़बरूं ॿुधो हज़ार साल अॻु जी वात आहे वतन खे वतन ही सिंध पंहिंजो वतन आहे ही सूबो कोन्हे सूबो बुराए पर ही हज़ार लखे साल जी तारीख़ जो तसलसल आहे ही ज़मीन में जॾहिं पेर खोड़े बीठा आहियूं इन ज़मीन में असांजे तरदारनि जा हदा उन्हनि जूं हसरतूं उन्हनि जा मुक़ाबला उन्हनि जा द्वेष उन्हनि जा ठपका उन्हनि जूं उन्हनि मक़ाबलनि जे मथां पेर रखी बीठा आहियूं उहे मक़ाबलूं असांजे बॉडी में असांजे सेल्स में असांजे आत्मी सिस्टम में वञनि असांजे तंती सिरिश्ते में उहे बग़ावतूं ऐं मुक़ाबला वञनि वाधारे वतन खे
आओ हित हुयास किथे उमर जे कैद में मावी थे पंहिंजे वतन खे वाजाए वजाए मरी वञा त पोइ छा कजे मक़बरो ठाराए ॾी हेतिरा पैसा मुंहिंजे माइटनि खे मोकिले ॾई ख़तमो कराए ॾी पंहिंजूं ख़बरूं आहिनि 4 डेंगू कराए ॾी पाड़े जे मदरसे वारनि ॿारनि खे खुराक खाराए ॾई मथां अदरक विझी ॾई मौलूदी घुराए ॾई इहे कमु ज़रूरु कयो मौलूदी कयो फर्स्ट क्लास मौलूदी ज़रूरु घुरायो ख़ातमो ज़रूरु कयो भले कयो जारी रखो पर हीअ त नथी सां कंदा आहिनि काफ़िर कंदा आहिनि पाण नेक माण्हू आहियूं पाण त वरी ॾाढो मरी वियो आहे भलो माण्हू मरी वियो उनखे मौलूदी घुराए कलाम कराए ऐं फाता पढ़ाए असांजे क़ाइदे मज़ार खे बंदि करे तालो ॾेई रखो उते वेठा फातो पढ़नि तालो ॾेई सिंध खां कटे हुन हुटेड़ी मज़ार ते कचो मदीने में कचो गालो में कचो दिल्ली में कचो भले कंदा फसी ऐं सोने उदाहरण मालूम जानते बात है वतन के आऊं के हित मुयास कठोर मुंहिंजी सूमरा किच पवार त मुंहिंजी क़बर हिते न ठाराइजी मुंहिंजी क़बर मुंहिंजे माण्हू में ठाराइजी हिते न बात है वतन के आऊं के हित मुयास कठोर मुंहिंजी सूमरा किच पवार पास किच पारा के हटे मना करे पास के बलून सोम के नारायण के उनके उन्हें जो बात से मुझे लाने के बात आए वतन के आऊं के हित होया तकोर मुगी सुमरा किज पान पास निज नारायण के हटे मना बलन वास होया किया कि मैं पढ़ती ईमानदारी से समझोगा सही है भले का मामला भले का मामला भले का मामला भले सरकारी पकड़ा तीन रात तक तबलागन भले का तानागन भले का तंजुगन भले खरीदल बेगुन सान खरीदल आराम से साए भटन सान खरीदल मानो तीन रात तक जमारतन तवा में खबर है कमिटमेंट है मोया किया वही मर मरी रहे काने खबर है कता जो मर इन मिट्टी पे वफन दियो ऐसे के आखिरी भले कई वतन सा वफादार ऐसा रहो तो क्यों न तुम्हारा करूं तारे झूठे लोग हैं खुद लाओ के तारे का करे बांगल में कंसन में तबरनी बशर दे कभी सच्चायो बशर दे कभी ईमानदारी सा चल रहो आओ अभी तो क्या सुनिए मान के तलती में पढ़ो आयात में पढ़ो उस्ताद बुखारी के पढ़ो सलीम तारी के पढ़ो नारायण ने चर्चा मांगी दो के सुबह जाई बड़ा बड़ा होश में उताई आयरन का वसी आशिक जोड़े नवाज तंगानी वजाला बकुल सुदी की ताई फाजल काऊ रसूल पली के ताई तारीख पढ़ो मुकाम की दुआ नबी की पर सबने की दुआ आओ सबने के अभी को गया कहीं का तकलीफ हुआ हां साहब है ठीक है चैलेंज हुआ इस्लामाबाद है गांव में एक पे तंजीम एक पे हमला खड़े एक पे मुखालफत खड़े सभी समूह पॉलिटिकल पार्टी का संग हो गया सब चैलेंजेस पे है पाकिस्तान चैलेंजेस पे है उन्हें लाए डिग्री वसीयत ख्याल डिग्री धनतरसी हिकमत अमीन होना चाहिए सुन के बचा लाए सुन के वसीयत के बचा लाए सुन के बेहतर के बचा लाए सुन के पेट्रोल तेल गैस के बचा लाए सुन के सुनाम के बचा लाए सुन के गैरत के बचा लाए और सब वन्यू और सब एक पैसा बेजानू और सब एक पैसे काउंट को बदलू और सब एक पैसा आफत को और सब एक पैसे रहनुमाई करूं और गच्ची बेनासी कपाल समूह दुश्मन के शिकस्त दासी पर आकर बननासी
सिंध बुटाया है, सिंध मुनस्सब है, पाकिस्तान जा 22 करोड़ माण्हू बुटाया है, मुझे साथ ॾियो, नारे 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 सिंध। पोइ मुस्तक़िल मां अदल जो नारो सभिनी जो आवाज़ कढणु खपे, नारे 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 सिंध। नारे 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 सिंध। नारे 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 सिंध। सिंध जीअंदी, आवाज़ जीअंदो, सिंधियाणी तहरीक जीअंदी, क़ौमी अवामी तहरीक जीअंदी, सिंध जे समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि जा सचा खरा इनकलाबी साबित कदम ऐं बहादुर कारकुन थींदा। फतेह सिंध जी, फतेह 22 करोड़ मुस्लिम